Studios. You are watching 1 PM Bulletin. सिंध सूधो समूरे मुल्क में सीउ वधण सां गैस बहरान शिदत इख्तियार करण लॻो। गैस जी अणएलानियल लोड शेडिंग ऐं प्रेशर घटिजण सबबि घरेलू वापेदार परेशान। कराची जे सनअतकारनि बि गैस न मिलण जी शिकायत करे छॾी। हुकूमत तरफ़ां CNG सेक्टर्स खे पहिरीं खां 15 जनवरी ताईं गैस फ़राहमी बंदि करण जो फ़ैसिलो। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख सिंध असेंबली में ख़िताब दौरान चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जी नाअहलीअ सबबि सभ खां वधीक गैस पैदा कंदड़ सूबे सिंध जे अवाम खे गैस नथी मिले। मौजूदा हुकूमत 21वीं सदी में बि माण्हुनि खे काठियुनि सां बाहि ॿारण ते मजबूर करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीरनि खे इहा बि ख़बर नाहे त सिंध 62% गैस पैदा करे थी। CNG शोबो बंदि थियण सां हज़ारे मुलाज़िम बेरोज़गार थी वेंदा। हाणे त घरनि में बि गैस नथी अचे। सुई गैस जी विर्छ सिंध हवाले करण जो मुतालबो। वफ़ाक़ी सरकार सिंध सूधो ॿियनि सूबनि में पखियुनि ऐं जानवरनि जे शिकार जे लाइ 42 इजाज़तनामा जारी करे छॾिया। सिंध में 14 ऐं बलूचिस्तान में 19 परदेहनि खे शिकार जे लाइ इजाज़तनामा जारी थियण जो इंकिशाफ। 40 करोड़ रुपया रहतू न मिलण बावजूदि सिंध हुकूमत पखियुनि ऐं जानवरनि जे शिकार जे लाइ इजाज़तनामनि ते एतराज़ न वारियो। बहरेन जे शहज़ादे हमाद बिन ईसा जामशोरो, थाणो मुला खान, कोटड़ी, मांझंद ऐं सेवहण तालकनि में शिकार जे लाइ रक़म जमा कराए छॾी। कतर जे शहज़ादे डॉक्टर फहद बिन अब्दुर्रहमान तरफ़ां छाछरो ऐं ॾाहिली में शिकार जे लाइ रक़म अदा। हमने किसी भी तरह की कोई मदाखलत इस पूरे मामले में नहीं की, बल्कि हमने जो मुतालबात लवाहिकीन कर रहे हैं हम उनको पूरा करें। अगर पीपल्स पार्टी का कोई फर्द ऐसा जुर्म करता है जो उसका इंडिविजुअल एक्ट है, कहीं अकल नहीं मानता है कि पार्टी उसके साथ जाकर खड़ी हुई है अगर उसने जुल्म किया है। पंजाब में चले जाइए आपको बेशुमार केसेस मिलेंगे जहाँ पर PTI की MNAs और MPAs कत्ल में मुलविस हैं, और जिन्होंने कत्ल किया उन्होंने कहा कि हमने इनके कहने पर किया। सवाल ये है कि वहाँ कितने लोग इन्होंने पकड़वाए। पीपल्स पार्टी ने तो अपने MPA के खिलाफ FIR भी कट दे दी, उसको जेल में भी डाला हुआ है, उसके खिलाफ सारी कार्रवाई हो रही है। मेरे इल्म में नहीं है कि जाम अब्दुल करीम से कोई रास्ता हुआ था, आए थे नहीं आए। वो ये अगर महसूस कर रहे हैं कि उनके साथ पीपल्स पार्टी इंसाफ नहीं कर रही है तो भाई केस अदालत में है, तो अपने आप को अदालत में ही बेगुनाह साबित करना है। जाम अवैस कल जुडिशियल कस्टडी की हुई है, मेरे इल्म में नहीं है। वो तो सोच होता है कि मेंबर आना भी चाहे, स्पीकर बुलाना भी चाहे, तो बात है, जबरदस्ती तो किसी को ला नहीं सकती। पीपल्स पार्टी नाज़िम जोखियो क़त्ल केस में का बि मुदाख़लत नाहे कई। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी नाज़िम जोखियो क़त्ल केस में जवाबदारनि जी हिमायत नाहे कई। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं वॾे वज़ीर जो वाज़िह मौक़िफ़ आहे त नाज़िम जोखियो जे वारिसनि सां गॾु आहियूं। पंजाब में PTI जा चूंडियल नुमाइंदा क़त्ल केसिस में मुलविस आहिनि, छा उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थी? असां त केस दाख़िल थियणु ॾिनो ऐं पंहिंजे MPA खे बि गिरफ़्तार करायो। जाम अब्दुल करीम जे ॾोरापे बाबति सवाल जे जवाब में सईद गनी चयो त खेसि ख़बर नाहे त जाम करीम PP तरफ़ां साथ न ॾियण जो ॾोरापो ॾिनो आहे। केस अदालत में आहे, पाण खे बेगुनाह साबित कनि। MPA जाम अवेस जे प्रोडक्शन ऑर्डर जे मामले जी ख़बर नाहे। MPA ऐं स्पीकर चाहिनि त उन खां पोइ प्रोडक्शन ऑर्डर जारी थी सघे थो। शहीद नाज़िम जोखियो जे भाउ अफ़ज़ल जोखियो जे क़त्ल केस में नामज़द जवाबदार न्याज़ साला जे वेझे माइट सां मुबैना मुलाक़ात जी वीडियो वायरल। शहीद नाज़िम जी बेवा शीरीन जोखियो पाण केस विढ़ण जो ऐलान कंदे चयो आहे त मूं क़ातिलनि खे माफ़ नाहे कयो। जाम अब्दुल करीम अफ़ज़ल खे कमरे में बंदि करे बयान ॾियारियो आहे त खेसि केस मां आजो करार ॾिए। लॻे थो अफ़ज़ल दॿाउ में अची डिॼी वियो आहे। शहीद नाज़िम जोखियो जी अमली टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुंहिंजे पुटु अफ़ज़ल खे धमकियूं ॾेई बयान बदिलायो वियो आहे। कंहिं बि सूरत में केस तां हथ न खणंदासीं। MPA जाम अवेस ऐं MNA जाम अब्दुल करीम समेत 5 ई जवाबदारनि खे फाही ॾिनी वञे। मूंॾां केर बि मेड़ खणी आयो त उन्हनि खे चपलनि सां मारींदसि। फांसी बिनी के पंजे के फांसी चे हेकड़े का चली जी कोन जैसे जे भी हिंदी असा न रुपए खपे न को रोकड़ को पैसा से थक्का बननो जे अदालत में इंदियस आ कोर्ट आ पान इंदियस मुझे पुट के पंज रेवाला फेराए ओ जोरी त हा करयो मजबूर थिया पंजे के फांसी चे
को लियाजा रज़ाका बुड्ढाइया बार ये के मारा है तो कौन मरे गौरा मगे सब पुनो चची मु इंटरव्यू होती ना मारिस तू तो हाँ छाला तो चेता कसम तो कना तो आऊं तोबा तो करिया मुखे बीमार आया आ मां का माफी तो रखे अच्छे ता चप्पल आजी से मुठ माफी कोने चमुट ना वज़ीर आज़म के पीपल्स पार्टी से नफ़रत है तो सिंध के अवाम के सज़ा न ॾिए। वफ़ाक़ी हुकूमत सिंध में गवर्नेंस ख़राब करण घुरे थी। कंहिं सूबाई हुकूमत के डिस्टर्ब करे मुल्क नथो हलाए सघिजे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त सिंध में तकरारी आदमशुमारी जो मामलो कुछ घड़ियुनि में रद्द कयो वियो। मुतहिदा पाकिस्तान ऐं GDA वारा भी उन जो हिस्सो हुआ। PTI जो भी बिटो मयार सभिनी अॻियां आहे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त वफ़ाक़ सिंध ख़िलाफ़ साज़िशूं करे रहियो आहे। 10 सालनि में सिविल ब्यूरोक्रेसी जे मामले ते सिंध खे टारगेट कयो पियो वञे। सूबे खे इख्तियार आहे त वफ़ाक़ जे मुक़ररु थियल ऑफिसर्स खे क़बूल करे या न। PTI हुकूमत ऑफिसर्स के ब्लैकमेल करे रही है। सिंध जा सियासी यतीम ब्यूरोक्रेसी के धमकियों ॾियनि था। वफ़ाक़ सिंध हुकूमत के निशानो बनाने के लिए मुख़्तलिफ़ टिक्साट घड़े रहियो आहे। दोदो भील कत्ल केस में मुतासिर ऐं जवाबदार धुर में मुबैना ठाह थी वियो। दोदो भील के भाउ आलम भील जवाबदार काशिफ कमांडो ऐं हफ़ीज़ मलिक की ज़मानत ते एतराज़ न हुजण जो बयान ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में दोदो भील के भाउ तरफां बयान रिकॉर्ड। अदालत पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त धुरनि में ठाह थियो आहे त ईंदड़ ॿुधणीअ ते सिधी दरख़्वास्त ॾिनी वञे। अदालत जवाबदारनि जी ज़मानत की दरख़्वास्त ते ॿुधणी मुलतवी करे छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त जवाबदार धुर सां ठाह बाद दोदो भील के वारिसनि खे 20 लख रुपयनि जो चेक भी मिली वियो। मुतासिर धुर तरफां ईंदड़ जुमे ते अदालत में ठाह बाबति दरख़्वास्त दाख़िल करण जा इम्कान। दोदो भील के भाउ तरफां जवाबदारनि जी ज़मानत ते एतराज़ न हुजण जो बयान ॾियण बाद वकील भगवान दास पासीरो थी वियो। वकील भगवान दास चयो आहे त मुतासिर ऐं जवाबदार धुर में ठाह जो हिस्सो न थींदासीं। बख्शापुर में मुबैना तौर साहुरनि हथां क़त्ल थियल मेमूना सूमुरो के केस में डिघे अरसे खां पोइ अॻु भराई। कंधकोट के ॻोठ लश्कर खान सोहरियाणी में पुलिस की चढ़ाई। मेमूना सूमुरो क़त्ल केस में घुर्बल वधीक 3 जवाबदार गिरफ़्तार करण की दावा। पुलिस मूजिब गिरफ़्तार थियल जवाबदारनि में इलाही बख्श तहसीन ऐं क़यामदीन सोहरियाणी शामिल। मोरो भरसां क़ौमी शाहराह ते तेल से भरियल ऑयल टैंकर बी गाड़ी से टकराइण बाद कल्टी। टैंकर ड्राइवर अशरफ पठान चिभाट की फौत। हादसे जो शिकार टैंकर में रखियल लखे रुपयनि जो तेल ज़ाया। पुलिस अणवणंदड़ वाक़े खां बचण लाइ शहरनि के टैंकर ताईं वञण खां रोके छॾियो। फैज़गंज में सखर खां नवाबशाह वेंदड़ तेज़ रफ़्तार कार कल्टियूं खाई बाह में किरी पई। इलाइक़े वासियुनि कार्रवाई कंदे कार में फाथल माण्हुनि खे बचाए वरितो। जेको सिंधू तो में मुझो साह है तमाम को सुठो पैगाम है। सी ही जेका धरती है सा असांजी माउ है। 5 दिसंबर ते एकता जो ॾींहुं आहे उहो बि असां इंशाल्लाह पंहिंजे घर वारनि सां पंहिंजे दोस्तनि सां घर में इंशाल्लाह सुठे तरीक़े सां मल्हाईंदासीं। सकाफ़त इंसान जी सुञाणप हूंदी आहे। इंशाल्लाह असां 5 दिसंबर ते बि बाक़ाइदे फुल तयारियुनि सां पंहिंजो कल्चर डे सेलिब्रेट कंदासीं। 5 दिसंबर ते इंशाल्लाह इन खां भलो मल्हाईंदासीं। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सर ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण जे लाइ जागरता मुहिम तेज़। ठट्टो जी कॉलेज में तक़रीब दौरान टेबलोस पेश। मटियारी जे स्कूल में जागरता तक़रीब दौरान सकाफ़ती गीतनि ते झुमरियूं। सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में तक़रीब में सकाफ़ती रंग जरकी पिया। 5 दिसंबर ते सिंधू तो में साह असांजो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जो अज़म वरजायो वियो।
तेग दी बख्शी फतवी सांझ करिए। वाहिगुरु जी का खालसा। ननकाना साहब में जन्म स्थान थे सिखन के रूहानी पेशवा बाबा गुरु नानक के 552 जन्म ॾींहं जूं तकरीबूं जारी। ॾेह ऐं परदेह खां पहुतल सिख यात्रियुनि तरफ़ां बाबा गुरु नानक के जन्म ॾींहं के मौके ते मज़हबी रस्मुनि में शिरकत। तकरीबुनि के मौके ते सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम। वज़ीर आज़म इमरान ख़ान सिख यात्रियुनि खे भलीकार कंदे चयो आहे त ननकाना साहब पहुतल सिख यात्रियुनि खे समूरियूं सहूलतूं मुहैया कयूं वेंदियूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स हमारे बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।